नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त एहसास प्रोग्राम जा पैसा ॾियण बहाने घुराए नारी सां लजा थियण जो इंकशाफ। अदमाई बेनज़ीर केड़े कोटे जाए असां चंगलाणी जाऊं चंगलानी आदिलपुर जी हाँ आदिलपुर थाणे जाऊं छा वॾा वाक़ियो इहो थियो त उहो आयो जीअं जो त एटीएम जे कार्ड जे लाइ आयो केर आयो उहो मिराणी आयो माल नालो इहो अथसि गुलाम अहमद जी गुलाम अहमद नालो अथसि। चए मां बेनज़ीर जा पैसा भरींदो आहियां फार्म भरींदो आहियां। असां वरी उनजी गॾु लॻासीं। असां चयोसीं असांखे बेनज़ीर जा पैसा वठाए ॾींदो। पोइ असांखे घर वठी वियो। उते असांजा गंदा गंदा वीडिया भरियईं, ब्लैकमेल कयईं। कादरपुर में घर अथसि, कादरपुर जे पासे में साइड सां उते असांखे ब्लैकमेल कयईं। असांजा गंदा गंदा वीडिया भरियईं, मुल्क में फैलायो अथसि। इन में मुंहिंजा माइट शामिलु अथसि, 2 ॼणा मुंहिंजा माइट नी पंहिंजे घोट जा, अकबर ऐं अनवर। हाँ ये ॿिया शामिलु अथसि। अञा ताईं मुंहिंजे घर में गिरियो अनवर गिरियो, इहो गिरियो। मां पंहिंजे मिटनि सभिनि खे दान ॾिनी। मुंहिंजी दान केरु न वरंदाई। मूंखे कंहिं बि ईअं न चयो त छा आहे छा न आहे। कंहिं बि ईअं उन्हनि खे बि कुझु न चयो त उन्हनि सां गॾु वधा हुया, खाइनि पीअनि उन्हनि सां गॾु। पुलिस खे ॿुधायो तव्हां? न पुलिस खे ॿुधायो, इन्हनि खे कादरपुर वारनि खे। इन्हनि उन्हनि खे ॿधो, ज़ामिननि ते उहे छॾाए विया। ज़ामिन करे ते पैसा भरे उन्हनि छॾायो पंहिंजो पाण खे। एसएसपी घोटकी खे दरख़्वास्त वग़ैरह ॾिनी? न इन खे कोन कई आहे। हाणे असांखे इहा ई ख़्वाहिश आहे इन्हनि खे असां दरख़्वास्त करायूं, इन्हनि जे मथे असां नाला ॾिवायूं। हाणे असां इहा ई अर्ज़ु कयो आहे त इन्हनि खे दरख़्वास्त। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।